बादशाह वटि खैरनि सां सॼो लश्कर जो लश्कर बादशाह वटि पहुतो। बादशाह वटि पहुचण खां पोइ में बादशाह ॾिठो यानी सभु माण्हू नवां आहिनि, बाक़ाइदा सुठे हिसाब सां बादशाहनि सां मिली जुली हिसाब किताब करे हिननि खां पुछा कीअं बाबा हिननि जी ख़िदमत कयो, पाणी को लसी को मानी हिननि जी ख़िदमत कयो, पुछा कुछा वाह ॿियो त ख़ैरु सलाह आहे का तकड़ एमरजेंसी तकड़ बि आहे एमरजेंसी बि आहे, पर कुझु आया आहियूं त हाणे जेका शइ तयारु आहे उहो ॾियो असां खाईंदासीं, आहियूं मुसाफ़िर आहियूं। जेको बादशाही महल हुयो हर शइ तयारु हुई हुते, हिननि खे हर शइ मिली वई, हिननि पंहिंजो खाइण पीअण कयो। बाबा जी ख़बरूं पंहिंजो कयो, जिते ख़बरूं असांजी टे भाइर आहियूं, असांजो पंहिंजो फ़ैसिलो बाद में आहे, पहिरियों हिननि फ़ैसिलनि खां असांजो जान छॾा। शिवा छा फ़ैसिलो आहे, हिननि फ़ैसिलो हिननि खां पुछा कर, इहे आया आहिनि असांजी जान नथा छॾनि। चई उहा कंहिंखां पुछा घुरिजे, पहिरियों तव्हां पंहिंजो हिन माई वारनि खां पुछा कयो, माई जा मालिक चवंदा माई असांखे ॾियो। उहा ॻाल्हि कयो, छा ॻाल्हि आहे बाबा, चईसीं असां हेठि टही वञनि पिया, असां रस्ते सां पोयों अची पुॻासीं न, घोड़नि ते हुजूं, असां हिननि खां पुछायो पिया माण्हू त हितां न ॾिठो, हिकिड़े चयो था माई त कान हुई, असां चयो हऊ त माई हुई, वाक़ई माई हुई। चई ॿिए वरी भाउ चयो, चई इहो पेट भरे सां त न हुई, असां चयो हऊ त पेट भरे सां बि हुई। टे भाउ चयो घर खां काढियल त कान हुई, असां चयो हऊ त घर अदा पार सभई हिननि बादशाह खे सभु पार पूरा ॾिना। हिननि खे सभु कीअं ख़बर हुई त ज़ैफ़ा आहे, हिननि खे कीअं ख़बर पई त पेट भरे सां आहे, हिननि खे कीअं ख़बर पई त घर खां काढियल हुई, सभु निशान ॾेई जॾहिं पुछा कयो आहे किथां माई ॾिठो, चई असां न ॾिठी आहे। हाणे तव्हां सां पुछा कयो असां सही आहियूं या इहे सही आहिनि ॿुधाइण वारा। बादशाह हिननि ॾे टिननि ॾे मुंहुं मोटायो, हिननि खां पुछा कई ॾे ख़बर बाबा हीअ जेके ॻाल्हि हिननि कई आहे सची आहे, चईसीं बिल्कुलु सची आहे। पुछ पिया सची आहे त पोइ हिनजो छा जवाबु आहे, इहो त माना मतिलबु जवाबु सम्झ में त नथो अचे असांखे कंहिंखे बि। चईसीं असांजी ॻाल्हि ॿुधो पोइ तव्हां भली जेको जवाबु सम्झो, जेके हिसाब किताब तव्हांजे दिमाग़ में माना अचे। चई ठीकु, असां तव्हां ॾे अचूं पिया, फ़ैसिलो असांजो पंहिंजो असां तव्हां ॾे अचूं पिया। जॾहिं अची शाही रस्ते जे मथां चढ़ियासीं त असां ॾिठोसीं हवा भरी हिकिड़ो पेड़ लॻो असांखे रस्ते जे मथां, पर हिकिड़ी नाली पटले उनखां खॿो पेर अॻ में टपाई, सॼो पेर पोइ टपाईसीं। हिते मूं अंदाज़ो हयो, मूं चयुमि त हीउ सॼो पेर मर्द अॻ में कंदो आहे, खॿो पेर औरत अॻ में टपाईंदी आहे, हीअ औरत आहे। मूं चयुमि हीअ अदा हीअ औरत आहे, त हुननि बि ॾिठो, चई ठीकु आहे। अॻिते ॻाल्हायासीं त ॿिए भाउ चयोसीं मां जॾहिं अॻिते ॻाल्हायासीं त मां इहो रंध ॾे निहारींदो बि वञा पियो, ॾिसंदो भाउ मुंहिंजे की हिन रंध खे सुञातो कीअं सुञातो, दानाई पंहिंजे भाउ जी बि सम्झां पियो, पाण बि हिन रंध खे ॾिसंदो पियो, हीअ औरत काॾे थी वञे। अॻिते हलियासीं त हीअ औरत हली हली हिकिड़े जॻह ते बीही रही, बीही ऐं वेही रही ऐं उन खां वरी मुंहुं पोइ ते करे वेही रही, निहारे पई। वरी माना उन टाइम में जहिड़े टाइम उथी आहे त ॿई हथ माना हिन ज़मीन जे मथां तिरियूं खोड़े पोइ उथी आहे। उथी जॾहिं सिधी थी हली त हलण खां अॻ में वरी बि पोइ ते निहारे वरी पोइ हली आहे, वरी हली हली वरी कंहिं पल ते वरी बीही, वरी पोइ ते निहारे, वरी उते झटि ॿ टे रंध ॾेई बीही वरी हले पई। त इन जे लाइ टे भाउ चयोसीं, मां इन जे लाइ अंदाज़ो हयो त माना हीअ घर खां रुठल आहे, जे भॻल हुजे हा या का हक़ीक़त हुजे हा त माना हीअ पोइ ते न निहारे हा, हीअ अञा स्पीड ॾियां या पंधु ॾियां, पर हे वेहंदी बि वञे थी ऐं पोइ ते जेके हली हली वरी बीही थी, वरी पोइ ते निहारे थी, झटि हुते ॿ टे रंध ठाहे थी, वधि में वधि जे पोइतो जो हिनखे आसिरो न हुजे हा त हे हलंदे निहारे हा, ईअं बीही न निहारे हा, तॾहिं असां चयो रुठल आहे। असां पेरनि ते अंदाज़ो हयो भई असां माई न ॾिठी आहे। चई बाबा इहा तव्हां पंहिंजे ईमान जी, चई असां पंहिंजे ईमान जी गवाही आहे, असां पंहिंजे अंदाज़े ते हक़ीक़त कयो आहे।
चई बाबा वाक़ई माई तव्हांजी हिन न आहे, तव्हां माई वञी पंहिंजी ॻोल्हा कयो। बाबा साईं असांजा जत फ़क़ीरनि जो असांजा साईं उठ उठ ईअं न माई कई त असांजा उठ न कया, असांजे उठ ते सभु पार पते ईअं ई पके ॾिसे हाणे पुछा था कयूं। मां ॾियो ख़बर चईसीं ॻाल्हि सही आहे, इहा जेका बि हिननि ॻाल्हि करे वियो सही ॻाल्हि आहे। असां हिकिड़ो भाउ चढ़ियो जॾहिं सड़क जे मथां ॾिठईं त ॿेड़ी उठ जो रंधु आहे, त चई वाहे उठ जो रंधु आहे, उठ जो रंधु ज़ाहिर आहे सभु को सुञाणे साईं। चई हौदा, चईं अॻिते हलियासीं त वण खाईंदो पियो वञे त हुन में इन जे मथां कथूरी हुयो जेको वणनि खे लॻे पियो, उन वणनि मां ख़ुशबू पई अचे। त ॿिए भाउ चयोसीं मां अंदाज़ो वियुमि त हिन जे मथां कथूरी जो वज़न आहे ऐं मां इन जे लाइ हिननि खे कथूरी ॿुधाई। टे चयोसीं जॾहिं मां वञा पियो त हिकिड़ो ई पासो उठ खाईंदो पियो वञे, ॿिए पासे ते सावा वण बीठा उन खाए ई न पियो। त तॾहिं मां अंदाज़ो वियुमि त इन पासे ते नथी नज़र वञे त इहो ई पासो जेको ॾिसे थो इन पासे ते खाईंदे उठ कारणो आहे। मां तॾहिं इहो हिसाबु हुयो, बाक़ी साईं ॿियो कुझु असां उठ न ॾिठोसीं न। चए भाई सही था ॻाल्हि करो, हे वॾा सालिक आहिनि ऐं वॾा दाना अकलमंद आहिनि, वाक़ई तव्हां माना वञी पंहिंजो उठ ॻोल्हियो। अब तव्हां ख़बर कयो चईसीं असां पंहिंजी ख़बर ख़ैर जी, असां भाइर आहियूं टई। असांजी बाबे जी मॾी असांजो बाबो सौदागरो वापारु कंदो हो, ॿाहिरि मुल्कनि ॿिनि में बि वञी पंहिंजा सौदाऊं कंदो हो, वापारु कंदो हो, जेके हिन मुल्क जूं शयूं खणी हुन मुल्कनि में ॾींदो हो उतां खणी ॿिए मुल्कनि में ॾींदो हो। वॾो असांजे पीउ मिल्कियत ठाती, अलाह खे प्यारो थियो, बाबे जी मिल्कियत खे जाचीसीं त असांजे खाइण खपाइण खां घणी हुई। पोइ असां पाण में भाइरनि माना वेही वीचार कयोसीं त बाबा हीअ टे लाल बि मिलिया आहिनि बाबे जी मॾी मां, मिल्कियत बि घणी आहे, हीअ लाल रखूं था हली ढके, पोइ उन टाइम में ज़रूरत थियो त पोइ खणी खोले हिक ॿिए खे ॾींदासीं, बाक़ी मिल्कियत ॿी जेका आहे विरायूं था। हाणे साईं जहिड़े टाइम असां उते वञी ज़रूरत जे टाइम वञी पहुतासीं तॾहिं भाइरनि खे असां जेके हिकिड़े खे ज़रूरत थी, ॿिए खे ज़रूरत थी, हिकिड़े खे त पहिरियों हेॾे होॾे कयोसीं जॾहिं ॿिए जी बि यार असांखे मूंखे बि ज़रूरत में आहे हलो वियासीं उन जॻह ते ॿ लाल मिलनि था, टियों लाल न आहे। भाइरनि खे चऊं था हिक ॿिए खे असांखे ज़रूरत हुजे माना अहिड़ी ॻाल्हि हुजे त असां लाल जी का ॻाल्हि ई न कयूं आहे, बसि पोइ असां पंहिंजो लाल खणी वञी खपायूं, असां न कढियो आहे। हाणे असां टई भाइर आहियूं, असांजी मोहबत बि बरक़रार रहे, असां सां जहिड़ो फसाद जंग बि न हुजे, तकलीफ़ बि असांखे न अचे, पर आहियूं बि असां टई चोर, असां मूं चोर आहे। लाल तूं बादशाही अकल जे ज़ोर ते या कहिड़े बि तरीक़े सां असां टिननि मां लाल कढी ॾे, त लाल जो चोर कहिड़ो आहे असां टिननि मां। बादशाह जे करे ॻाल्हि ॿुधी करे बादशाह जा तोता ई छॾाया, बादशाह जो बाबा जो इहा फिल्म मुंहिंजे गीची में अची आयूं, अलाए किथां जी ॻाल्हि अलाए कीअं, हाणे मां तुंहिंजो फ़ैसिलो नथो थिए, सुभाणे हे कोट अलॻि सलॻि करे का ॻाल्हि कंहिंखो कढाए विझनि, मुंहिंजी बादशाही खे न लोॾो अचे। अॻे माण्हू यकीन अकल ते कंहिंखे चङो सम्झंदा हुआ, अॼु यकीन अकल कोन्हे, न ईसा पीर न मूसा पीर, सबसे बड़ा है पैसा पीर। अॼु जंहिंखे पैसो आहे भली अकुल आहे ना अकुल आहे कीअं बि आहे, अॼु मॾी आहे बादशाह उहा जंहिं वटि पैसो आहे। बहरहाल उन टाइम में बि ईअं मुल्क हलंदो, हाणे बि ईअं हले थो, पर हुन वारी ॻाल्हि जी चई मंदी जिन जे मन में ॾियारी तिन जे लाइ ॾुकार, जे पैसे लॻे खरार बि बुख न वञे बुछड़े खां, सॼी जिन जे मन में तोड़े वसनि भरनि में त बि खंडो पीअनि खीर, उन्हनि जहिड़ो सॾिजे केरु अमीर जंहिं खे मोहबत आहे मन में। ॻाल्हि आहे असुली इहा मुंहिंजा जानी, बाक़ी हीअ दुनिया आहे, हीअ जेका बि आहे चईंदा जेका पोखणी थी पोख मथां लुणी वञे सॼो लोक संग जे लेव ते सिकंदो। जिन्हनि आशिकनि ही ॻाल्हियूं कयूं, इन्हनि जी ॻाल्हियुनि में के कहाणियुनि में सच बि आहे। उन सच खे जे ॾिसूं था त दुनिया असांजी पंहिंजी पाण बि कहाणी आहियूं, पाण खे पढ़ूं त पंहिंजी कहाणी अलाए छा आहे, पर हाणे पाण ॾे त को तवजो ई कोन्हे, मां भलो भलो नालो अलाह जो, जंहिं सॼी काइनात ख़लकी आहे। असां ॿुधल ॻाल्हियूं महफ़िल जूं ॿुधायूं था पिया, जे कमी पेशी अलाह माफ़ु कंदो, तव्हां दोस्त बि माफ़ु कजो बाबा, वणियो त वाह वाह कंदा वञो, जे न वणियो त माशाई अलाह हर को पंहिंजे ख़र्च ते ख़ुशि रहे।
असां किसा खुटनि खैं ॾींहं खुटनि पंहिंजे मुदा ते हर ॻाल्हि थी पंहिंजे वफ़ा ते यार जे पाण में वफ़ा थी त दुनिया वफ़ादार आहे जे पाण में न आहे त